अली तुझे हबीब तुझे आका तुझे मौला तुझे परवरदिगार तुझे मथा दुरूद सलाम पढ़े अदा मुझे मौलवी के फतवा लगानिया तो रब ते लगाए असा अल्लाह पढ़े तो असा भी पढ़दा जे रब न पढ़े असा भी न पढ़वा जो पंहिंजे यार जे मथा दुरूद सलाम पढ़े तो हर आशिक चाहे वो राहुल में हुजे रामानी नगर में हुजे दादू जिले में हुजे पंहिंजे महबूब जे मथा दुरूद सलाम पढ़ो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। इतनी रिवायत पर दस को दुआ खैर हज़रत सैयदना सलमान फारसी हिकिड़े काफ़र वटि केदा काफ़र चयो ओ सलमान तोखे आज़ाद कंदुसि पर हिकिड़ो शर्त आहे कहिड़ो हे 10 टारियूं ॾियां थो इहो सुबुह जो लॻा शाम जो डोडा झले पियनि हज़रत सलमान चयो त का वॾी ॻाल्हि कोन्हे खणी आ 10 खजुनि जूं टारियूं खणी आयो हज़रत सलमान फारसी ॿिए कंहिंजे दर ते न दरे दौलत मुस्तफ़ा जे दरवाज़े ते सलमान फारसी आयो सलमान फारसी खणी सरकार खे अचे अर्ज़ु कई त मुंहिंजा आका मुंहिंजा महबूब मुंहिंजा ढोलण हे मजूसी जो मजीसो जी इल्तिजा है मजूसी जी फरमाइश आहे त हे 10 टारियूं लॻायो सुबुह जो शाम जो डोडा झले बीहे फरमायो त सलमान का वॾी ॻाल्हि कोन्हे सरकार आया मजूसी जे आसने ते आया हज़रत महबूबे दो आलम 9 टारियूं अलबदाया बनहाया मदारिजुन नबुवत अल्लामा अब्दुल हक मुहद्दिस दालवी रहमतुल्लाह अलैह तो पंहिंजे किताब में लिखे त 9 टारियूं मदीने जे ताजदार पंहिंजे हथनि मुबारकनि सां लॻायूं हिकिड़ी टारी रहिजी वई जेका हज़रत सलमान पंहिंजे हथनि मुबारकनि सां लॻाई आहे शाम जो थी आहे हज़रत सलमान फारसी ॾिठो त 9 टारियूं लॻियूं पयूं हन पर मथे डोडा झलियो बीठियूं हिकिड़ी टारी उहा जो उहा बीठी आहे जेका पंहिंजे हथनि सां लॻाई मजूसी वटि आयो मजूसी हल दीदार कर मजूसी चयो त उन डोडनि जो ऐं टारियुनि जो दीदार न कंदुसि पहिरियों हणण वारे जो दीदार कर सिधो मुस्तफ़ा जे दरे दौलत ते आयो आका जे हुज़ूर में आयो दिलबर हबीब जे दरवाज़े ते आयो मुस्तफ़ा जे मथां कलमो पढ़ी मुस्लमान काइनात जे रसूल जे मथां कलमो पढ़ी मुस्लमान थियो हाणे उनखे पक हुई त उहो महबूब जो हथु आहे त इन्नल लज़ीन युबाइयून अल्लाह यदुल्लाह फौक़ हादिहिम मुंहिंजा महबूब इहो तुंहिंजो हथु न आहे मां रब करीम जो सुभान अल्लाह सलमान फारसी अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह फिदा कौमी अबी मुंहिंजा पीउ मां तुंहिंजे मथां क़ुर्बान वञनि या रसूल अल्लाह 9 टारियूं तव्हां पंहिंजे हथनि सां लॻायूं हिकिड़ी टारी जेको आहे सो मूं लॻाई आहे उहो ओढ़ी जो ओढ़ी बीठी आहे पाण करीमन फरमायो त सलमान अय्युकुम मिसली तव्हां मूं जहिड़ा न आहियो तव्हां मूं जहिड़ा न आहियो जे हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो हुजे हा त उहा टारी डोडा झले बेहा पर महबूबन करीमन फरमायो न सलमान अय्युकुम मिसली तव्हां मूं जहिड़ा न आहियो सुभान अल्लाह जो महबूब जे हथ में शिफ़ा असां तुंहिंजे हथ में वबा महबूब करीम जी ज़ात अक़दस हज़रत बिलाल जे ॿोड़ में सरकार हंडी में सरकार पंहिंजी लिब मुबारक वझनि त 70 सहाबी खाइनि सुभान अल्लाह ख़ुदा छा आहे असां तुंहिंजे महबूब जो कमाल आहे महबूब जो शान आहे वरफ़ाना लका ज़िक्र का मुंहिंजा महबूब तुंहिंजे शान खे मां रब बुलंद करे छॾियो
दुआ तुझे शान के मारब डाले दुरूद शरीफ मुझे सरकार बता या रसूल अल्लाह बुलंद आवाज़ सल्लल्लाहु हबीब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा गुलाम हजरत महबूब सुभानी इकली करामत होश बाबी ओ कहे भी मुश्किलात में मगर हो सजा मुरीद गम न कर हो सजा मुरीद गम न कर ओ को भी पैर में कंडो लगे सोचता कर्म खाएगे अदा खैर सा परेश थी खबर हो सजा मुरीद गम न कर महबूब सुभानी हसनी बिया हुसैनी सही फरमाता यद्दी अलल मुरीदी इस समाए अलल अर्द मा अब्दुल कादिर जो हथ पंहिंजे मुरीद जे मथां ईअं आहे जीअं ज़मीन जे मथां आसमान जो सायो आहे नज़र तो इला बिलादिल्लाहि जमाल का खरदतिन अला हुक्म बिसाली आका फरमाईंदा होश बाग मुंहिंजो मुरीद काथे बि हुजे सजण कम हुन जो आहे पोचण कम पीरनि जे पीर अब्दुल कादिर जो महबूब सुभानी बादशाह जिलानी टे परी नमाज पढ़ी मस्जिद जे ॿाहिरों बीठा हिकिड़ी मजूसिन औरत थाल भत जो ईद जो ॾींहुं हुजे उन्हनि जो साईं फरमाईंदा होश पाक फरमाईंदा कुरारी हे थाल भत जो खयो अथई क़िबला पंहिंजा जेके मुंहिंजा लात मनात अबुल यशू बुत उन्हनि जे आस्थाने ते खयो थी वञा त महबूब सुभाणे फरमाईंदा छा तव्हांजा महबूब भत खाईंदा आहिनि छा अगरि के नहीं खाईंदा त न आहिनि पर उते रखंदा हूं अक़ीदो पूरो कंदा हूं वरी वापसि पंहिंजे घर खणी वेंदा हूं उते पंहिंजी जमायत खाईंदी आहे त मदीने जे साईं जे साहिबजादे हज़रत होश पाक फरमायो भला जे थाल भत जो तव्हांजो महबूब खाए पत्थर जा ठहियल आहिनि सोन जा चांदी जा पितल जा हर क़िस्म जा उहे लात मनात अबुल यशू ठहियल हा महबूब सुभाणे फरमाया तव्हांजो महबूब खाए त जंहिंजे खाए त तुंहिंजे नाने जे मथां कलमो पढ़ंदासीं तुंहिंजा मुरीद थींदासीं बुत खाने ते आया आसन बादशाह जिलानी फरमाया त हिन में वॾे में वॾो तव्हांजो महबूद कयो आहे हे महबूद असांजो वॾो थाल भत जो रखियऊं महबूब सुभाणे गिरह भञी बुत खे चयो त खा तोखे अब्दुल कादिर जिलानी थो खाराए बुहजतुल असरार तफसीर खातर फी फातर फी तर्जुमा अब्दुल कादिर अरबी रहमतुल्लाह तो लिखे त महबूब सुभाणे हरे गिरा वात में जो खाराए त वात मारे हिकिड़ो गिरा ॿियो गिरा थाल भत जो खाई सुभान अल्लाह इहा आहे ताक़त पीरनि जी पीर दस्तगीर जी दुआ कयो त अल्लाह ताला इन नर जवान जो मुरीद सचो बनाए आमीन आमीन थाल भत जो खाई वे थाल वापस खणी आई कुरारी घर जो पोती त पाणे वारनि पुछियो ॾे ख़बर थाल भत जो खाधो जीअं असांजे अलाह खाधो चीचरी ही चंद भागी वो मरी खाईंदा हा चाची मुंह न खरायो मां पीरनि जे पीर अब्दुल कादिर खारायस आए मनो या यारो अहाजी अमर है असांजो जनारो जिए दस्तगीर या सब बेसहारल किनल को जलन जो किनन में किनारो जिए दस्तगीर या हाय हाय कुरारी जो तो मुंह न खराया मां सब पीरनि जे पीर अब्दुल कादिर खारायस जे तव्हांखे यकीन एतमाद नथो अचे थाल भत जो खा हलो आसाने ते अला ॿियो थाल भत जो खयो तफसीर खातर फी फातर तर्जुमा अब्दुल कादिर अरबी रहमतुल्लाह तो लिखे
थाल जो भत जो खयो आया सर जते लात मना धाबो यशोया उन कुरारी और उन सागे पुत के चयो त खा सुभान अल्लाह। न